नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो जे गवर्नमेंट गर्ल्स मिडिल स्कूल जे कमरनि में लॻल 13 पखा चोर लाहे फरार थी विया आहिनि। राब्तो करण ते स्कूल जे हेडमास्टर आमिर काइम खानी ॿुधायो आहे त स्कूल में अणॼातल चोरनि 13 पखा चोरी करे फरार थी विया आहिनि। अहिड़ी रिपोर्ट लाॻापियल इंतिज़ामिया खे ॾिनी वई आहे, जंहिं जो चवणु आहे त असीं इंक्वायरी करियूं पिया। इंतिज़ामिया पारां अञा ताईं को बि तहरीक न वरितो वियो आहे। चोरियूं खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़े में रोज़ जो मामूल बणियल आहे। शहरी जागी रातूं काटण ते मजबूर बणियल आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो जे गवर्नमेंट गर्ल्स मिडिल स्कूल जे कमरनि में लॻल 13 पखा चोर लाहे फरार थी विया आहिनि। राब्तो करण ते स्कूल जे हेडमास्टर आमिर काइम खानी ॿुधायो आहे त स्कूल में अणॼातल चोरनि 13 पखा चोरी करे फरार थी विया आहिनि। अहिड़ी रिपोर्ट लाॻापियल इंतिज़ामिया खे ॾिनी वई आहे, जंहिं जो चवणु आहे त असीं इंक्वायरी करियूं पिया। इंतिज़ामिया पारां अञा ताईं को बि तहरीक न वरितो वियो आहे। चोरियूं खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़े में रोज़ जो मामूल बणियल आहे। शहरी जागी रातूं काटण ते मजबूर बणियल आहे।